आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। हाँ नाज़रीन, असां ख़बर शेयर कंदा हलूं त पूरी सिंध जियां शिकारपुर में भी JUI जे सूबाई जनरल सेक्रेटरी अल्लामा राशिद मामून सुमरो जी हुकूमत JUI ज़िले शिकारपुर तरफ़ां कराची के सिंध का धार करण वारी साज़िश ख़िलाफ़ ज़िले अॻुवाणनि जनरल सेक्रेटरी मौलाना अब्दुल्ला मार, प्रेस तर्जुमान हाफ़िज़ रफ़ीक अहमद शर ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में अक्सा मस्जिद का प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। मुज़ाहिरीन सिंध के टोड़ींदड़ साज़िशी टोलनि ख़िलाफ़ उॿारींदड़ नारा पिणु हया। एहतजाजी रैली के ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त जेसिताईं असांजी साह में साहु आहे तेसिताईं केर बि सिंध खे ॿ टुकर नथो करे सघे। असां पंहिंजी जान त ॾेई सघूं था पर सिंध के इंच बराबर बि वार बर्दाश्त नथा करे सघूं। अॻुवाणनि चयो त कराची सिंध जी दिलि आहे, सो कराची के कोर कमेटी हवाले करण जी ॻाल्हि करे पूरी सिंध जे अवाम जी दिलि आज़ारी कई वई आहे। पर अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त हिक पासे सिंध खे टोड़ण जूं साज़िशूं हली रहियूं आहिनि त ॿिए पासे सिंध जे कुंड कुड़श मां अवाम जे वोटनि ते चूंडियल MPs ऐं MNS जे ज़बाननि ते ताला लॻल आहिनि जेकी सम्झ खां ॿाहिरि आहिनि। एहतजाजी रैलीअ में मौलाना ताज मोहम्मद, मौलाना अहमद अली बखराणी, मुफ्ती ग़ुलाम कादिर बिरोही, मौलाना मोहम्मद तैयब मेखो, हाजी अब्दुल फताह मार ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। राशिद कुरैशी, सच्चाई न्यूज़, शिकारपुर। खैर नाजरीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी ख़बरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।